रिश्तनि अंदरि परेशानियूं ऐं असांजी तबियत जो अमल दख़ल याने रिलेशनशिप स्ट्रेस एंड आवर पर्सनालिटीज़। कई माण्हू पुछंदा आहिनि त असां शादी पंहिंजी मर्ज़ीअ सां कईसीं, शादी खां अॻु में असां ईअं सोचींदा हुआसीं ॿई हिक ॿिए लाइ त असां खीर खंड थी हलंदासीं, कॾहिं असांजा बहस न थींदा। पर साल बि कोन गुज़रियो, थोरी थोरी ॻाल्हि ते बहस। वरी ॾिसूं अगरि हिकु ससु जेका नंढी हूंदे खां इहा उमंगूं रखंदी आहे त कॾहिं मां पंहिंजे प्यारे जो विहांउ कराईंदसि, उनखे मां अखियुनि में विहारींदसि, पर उहो साल ई न गुज़रंदो आहे त हिक ॿिए सां अणबण शुरू थी वेंदी आहे। थोरी थोरी ॻाल्हि ते आर्ग्यूमेंट थी वेंदा आहिनि, बहस थींदा आहिनि। त ईअं आख़िर छो? अगरि ॾिसिजे त घणे क़दुरु इहे ॻाल्हियूं असांजी पंहिंजी नेचर ऐं तबियत जे करे घणी क़दुरु थींदियूं आहिनि। हर माण्हू जी पंहिंजी मुख़्तलिफ़ नेचर आहे, हर माण्हू जी पंहिंजी मुख़्तलिफ़ तबियत आहे, जंहिंखे असां हर माण्हू जी पंहिंजी पर्सनालिटी चवंदा आहियूं, पंहिंजी शख़्सियत चवंदा आहियूं। ऐं इहो ॾिठो वियो आहे घणे क़दुरु असां में जेके बहस मुबाहिस आहे, नाइतफ़ाक़ियूं, तोड़े घर में हुजनि, तोड़े दोस्तनि सां हुजनि, भाउ भेण सां हुजे, दोस्त सां हुजे, या ज़ाल सां हुजे या मुड़ुस सां हुजे, कंहिंसां बि हुजनि, घणे क़दुरु इहो हूंदो आहे त असांखे पंहिंजी तबियत, पंहिंजी पर्सनालिटी सही लॻंदी आहे ऐं ॿिए जी पर्सनालिटी असांखे ॾाढी तकलीफ़ थींदी आहे त एक्सेप्ट कयूं, उनखे मञूं। ऐं जॾहिं इहो मसइलो थींदो आहे तॾहिं नाइतफ़ाक़ियूं, बहस मुबाहिसा ऐं झगड़ा थींदा आहिनि। त जेका सभ खां वधीक अहम ॻाल्हि आहे त असां इहो आइडेंटिफाई कयूं, इहो ॾिसूं, इहो ॻोल्हियूं त मुंहिंजे प्यारे जी शख़्सियत कीअं आहे, उनजी नेचर कीअं आहे, ऐं उनखे एक्सेप्ट कयूं, उनखे क़बूलियूं। मिसाल जे तौरु कॾहिं तव्हां टीवी पैकेज वठंदा हूंदो आहे न, केबल टीवीअ तां पैकेज वठंदा आहियूं त असांखे हे चैनल घुरिजनि, असांखे 4 चैनल जेके असां ॾिसंदासीं घुरिजनि। पर जॾहिं पैकेज मिलंदो आहे उहे तव्हांखे चवंदा आहिनि तव्हां खां असां हेतिरा पैसा वठंदासीं, इन में ही 4 चैनल त हूंदा, 8 चैनल ॿिया ही हूंदा। त असां रोज़मर्रा जी ज़िंदगी में असांखे जॾहिं अगरि चैनल ई वठंदा आहियूं त कॾहिं के ग़ैर ज़रूरी चैनल जेके पसंदि न अचनि उहे बि असां क़बूलींदा आहियूं। अहिड़े तरीक़े सां जॾहिं असां कंहिं माण्हूअ सां रिश्ते में अचूं था, चाहे कंहिं दोस्त सां, चाहे ज़ाल मुड़ुस जो रिश्तो हुजे, त असांखे उहो पैकेज मिलंदो आहे। पैकेज में कुझु सुठियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि ऐं कुझु ॻाल्हियूं जेके हूंदियूं आहिनि जेके असांखे पसंदि न बि हूंदियूं आहिनि, जेके असांजे नेचर जे ख़िलाफ़ु हूंदियूं आहिनि, असांजे तबियत जे ख़िलाफ़ु हूंदियूं आहिनि। असां हिकिड़ो मिसाल वठूं, अगरि एयरपोर्ट ते असांखे पहुचणो हुजे 5 बजे शाम जो, त मुख़्तलिफ़ माण्हू मुख़्तलिफ़ टाइमनि ते पुॼंदा। हिकिड़ो माण्हू हूंदो जेको चवंदो भई ॿाहिरि जी फ्लाइट आहे, मूंखे 3 कलाक एयरपोर्ट ते अॻु में पहुचणो आहे, ऐं उहो 5 बजे फ्लाइट हूंदी, 2 बजे एयरपोर्ट ते पुॼी वेंदो। ॿियो माण्हू चवंदो 2 कलाक काफ़ी, मां वांदो आहियां, छा 3 कलाक एयरपोर्ट ते वञी वियां, उहो 2 बजे पुॼंदो। ऐं के माण्हू त वरी अहिड़ा हूंदा, उहे चवंदा भई असांखे एयरपोर्ट लॻंदो 1/2 कलाक सिक्योरिटीअ में, बाक़ी 1/2 कलाक खोड़, कलाक अॻु में पुॼंदा वञी। हाणे केरु सही आहे? जेको 3 कलाकनि खां अॻु में पहुतो उहो सही आहे, या जेको 2 कलाक अॻु में पहुतो उहो सही आहे, या जेको कलाक अॻु में पहुतो उहो सही आहे? इहे हर माण्हू पंहिंजी सोच, नज़रिए ऐं पर्सनालिटीअ सां हर माण्हू फ़ैसिलो कयो त मां 3 कलाक अॻु में वञा, 2 कलाक अॻु में वञा, या कलाक अॻु में वञा। हर हिकु माण्हू पंहिंजी सोच खां सही हुयो। हाणे अगरि असां चऊं त 3 कलाक अॻु में वञणु ज़रूरी आहे ऐं असां ॿिए खे मञायूं तूं कर, पोइ बहसा थींदा, पोइ झगड़ा थींदा, भई एतिरो अॻु में छा हली कयां एयरपोर्ट ते। इन जो मतिलबु इहो आहे, असां हर माण्हू खे पंहिंजो हिकिड़ो तौरु तरीक़ो आहे जंहिंसां असां सोचींदा आहियूं, जंहिंसां असां महसूसु कंदा आहियूं शयूं, ऐं जीअं असांजो रवैयो हूंदो आहे, असांजी चाल चलन हूंदी आहे, असांजा तौरु तरीक़ा ज़िंदगी में हूंदा आहिनि। हर माण्हू जो पंहिंजो आहे। ऐं उहे जेका पर्सनालिटीअ जा ट्रेट्स आहिनि जेके असांजा उहे गुण आहिनि पर्सनालिटी जा, हर माण्हू खे पंहिंजा गुण हूंदा आहिनि। उहे गुण जेके मिलंदा आहिनि, कुझु त हूंदा आहिनि जेनेटिक, याने
ॼमण सां ई असांजे जीन्स में हूंदा आहिनि, असांजे ॼमण सां ई असांखे ख़ानदाननि में मिलंदा आहिनि। यानी गुण हुजे, तकड़ जो गुण हुजे, शक जो गुण हुजे, या सोशल हूंदा आहिनि, ॾाढा माण्हू घणो ॻाल्हाईंदा आहिनि। इहे मुख़्तलिफ़ गुण इहे असांखे कुझु जेनेटिक मिलंदा आहिनि, माना असांखे ॼमण सां ई हूंदा आहिनि। ऐं कुझु हिसो असांखे जॾहिं नंढड़ा हूंदा आहियूं तॾहिं असांखे मिलंदो आहे। माना जीअं परवरिश थी असांजी, जेको पीउ माउ खां सिखियासीं, दोस्तनि खां सिखियासीं, असांखे कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं दरपेश आयूं नंढा हुआसीं, पोइ उन मां बि असां कुझु गुण सिखंदा आहियूं, लक्षण उतां बि ईंदा आहिनि कुझु असांखे। ऐं कुझु वरी लक्षण असांजा हूंदा आहिनि अॻिते हली ज़िंदगी में असां सां छा मसइला थिया, असां सां कंहिं नाइंसाफ़ी कई, ईअं असां कुझु गुण जेके या असांजा कुझु लक्षण जेके आहिनि ईअं बि ईंदा आहिनि असांखे। हाणे को बि लक्षण सुठो या ख़राब जी ॻाल्हि नथी हले हिते। ऐं साइंसी तहक़ीक़ ॿुधायो आहे त अध खां वधीक जेके असांजा गुण हूंदा आहिनि इहे ॼाए ॼम खां ई असां वटि हूंदा आहिनि। यानी असां ठहियल ई ओड़ा हूंदा आहियूं। हाणे कंहिंखां ज़ोरीअ कई चइजे त न तूं चेंज थी, तूं तब्दील कर, हीअ ॻाल्हि सही आहे त उन लाइ केतिरो ॾुखियो हूंदो। हा, उन जा तरीक़ा आहिनि तब्दील थियण जा, जॾहिं उहो पाण चाहे पोइ उन ते महिनत करे त चेंज थी सघे थो, पर उहो ॿिए तरीक़े सां, न की असां उनखे रिश्ते में ज़ोरीअ चऊं त न तूं चेंज थी, मां सही आहियां, हीअ ॻाल्हि सही आहे। ईअं करण सां नाइतफ़ाक़ियूं वधंदियूं, मसइला वधंदा आहिनि। हाणे पहिरियों पहिरियों जेको मसइलो हूंदो आहे त रिश्तनि में परेशानियूं घटि थियनि, मसइला घटि थियनि, झगड़ा घटि थियनि, त उहे असां हिक ॿिए जा गुण या असां लक्षण या असां उन जूं जेके आदतियूं सोचूं उहे सम्झूं असां। ऐं उहो असां अगरि सम्झणु शुरू कंदासीं पोइ उन ते जेको आहे असां एक्सेप्ट कंदासीं त भई हाणे हीअ अहिड़ो आहे या अहिड़ी आहे, जंहिंसां मुंहिंजो प्यारु आहे, रिश्तो आहे, मूंखे उहो ई एक्सेप्ट करिणो आहे। त हिक ॿिए खे पहिरियों एक्सेप्ट करिणो आहे त भई असां में इहे चेंज आहे, ॿिन्ही में एक्सेप्ट करिणो आहे, को विचों ग्राउंड करिणो आहे, उन तरीक़े सां हलणो हूंदो आहे, न की ॿिए खे तब्दील करण जी कोशिशि कबी आहे। ऐं उहे जेकॾहिं असां कंदासीं त काफ़ी असां इहे परेशानियूं जेके रिश्तनि में थियनि थियूं घटाए सघंदासीं। हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे, इनखे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, शेयर कयो, ऐं कोई कमेंट्स हुजनि त कमेंट्स लिखी सघो था। महिरबानी तव्हांजी।